दोस्तों अस्सलाम वालेकुम अक मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी हिकिड़ो बैत आहे जंहिंमें सिंध जी सॼी तारीख़ समायल आहे ऐं सदाई पढ़ंदो आहियां मूंखे दोस्त घणा सुञाणींदा इन नाले सां खानदानी हिकिड़ो ॿ दोस्त आहे मूंखे सदाई लिखंदो आहे खानदानी जागीरदार ऐं हारी जे पुट जो बहस आहे जेको शाइरी में समायल आहे उहो कीअं आहे जागीरदार ऐं पुट खे हारी जो पुट चवे थो उथोली दा सिंध खां सुजरो पुछूं त खानदानी तूं या मां हारियो पुट तो चवे त मुंहिंजा वॾा हारी हुआ कुंभर हुआ लोहर हुआ वाढा हुआ राजा हुआ ऐं जूंझार हुआ काल जॾहिं हिन देस ते मांगर मिड़िया मुंहिंजा वॾा गॾिजी विड़िया कन भाला घड़िया कन तरारूं ठपियूं कन कुहाड़नि खे पाणी ॾिना कन रनीअ जे कोट खे पंहिंजे लहूअ सां पे लिपियो त कन रूपले जो रूप धारे कातल जो कंधो कपियो तुंहिंजा वॾा रईस खान भोतार ऐं सरदार हुआ जन गाज़बन जे गर लॻल घोड़नि जूं पे मेड़ियूं लिडूं जन ते रखे हना हयोनि पे खरखिरा ॾींहं में 10-10 दफ़ा लांग बूटनि खे लके पंहिंजे ज़बानुनि सां कयूं पे पालिशूं तॾहिं बि मुंहिंजे वरनि खे ताज़ेब ऐं ताज़ीरूं मिलियूं तुंहिंजे वरनि खे त जसनामा ऐं जागीरूं मिलियूं तॾहिं तूं अॼु भोतार सॾिजी मियां उथोली दा सिंध खां सुजरो पुछूं त खानदानी तूं या मां अॼु बि पोड़ो पीउ मुंहिंजो हिक हथ सां हर हलाए न धरतीअ जो तो सीनो सहकाए विझे अॼु बि लोहार भाउ मुंहिंजो लोह सां तो लोह जे लहजे में ॻाल्हाए सघे अॼु बि मिठड़ी माउ मुंहिंजी हिक रिलीअ जे पड़ मथां दी तारनि संदो आसमान लाहे सघे अॼुकल्ह ओताकुनि ते हलनि पियूं ॻाल्हियूं तुंहिंजे बि त शादीअ बिना 7 सुरेतियूं पालियूं तूं अलाए कहिड़ीअ मां उथोली दा सिंध खां सुजरो पुछूं त खानदानी तूं या मां हक़ मौजूद असांजो वीडियो वणियो असांजे यूट्यूब चैनल अरड़ोतरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दबाइजो जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं।